काज़ी अहमद भरिसां ॻोठ बुढो डायरी में पुराणे ज़मीनी तकरार तां डायरी बिरादरी जे ॿिनि धुरनि ऐं भुट्टा बिरादरीअ में झेड़ो थी पियो, जंहिं सबबि ॿिन्ही धुरनि में फायरिंग जे नतीजे में 40 साला ज़ुल्फ़कार डायरी गोलियूं लॻण सबबि क़त्ल थी वियो, जॾहिं त 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे दौलतपुर पुलिस मक़ामी माण्हुनि शाहपुर यानी सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे डॉक्टरनि पारां ज़ुल्फ़कार डायरी जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे तिबी इमदाद ॾियण बैदि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ SHO दौलतपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ बुढो डायरीअ में ज़मीन जे पुराणे मामले तां झेड़ो थियो आहे। ज़ख़्मियुनि जी इलाज थियण बैदि वाक़िए जो केस दाख़िल करे गिरफ़्तारी कयूं वेंदियूं। फारूक जुणे जो इबरत रिपोर्टर काज़ी अहमद।